दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं पंहिंजा वरी ड्रामे जी आख़िर शूटिंग किॾां वई ऐं किथे पुॻी ऐं हीअ ड्रामे जी जेको आहे शूटिंग जेका स्टार्ट थियणी हुई उन जो आख़िर छा थियो ऐं इन जे बारे में रिव्यू कंदासीं। अॼु पूरी डिटेल तव्हांखे ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसवेला खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वरी ड्रामो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे पोइना थियो आहे जेको मुल्क में तव्हां ॾिसो था निज़ाम धर्म भरम आहे, रस्ता रोक जेका धरणा लॻा पिया आहिनि, ख़ुदि अदाकार बि इन धरणनि में शामिल आहिनि। वॾा वॾा अदाकार साईं निसार शाह खजू साहब जहिड़ा ऐं नंढा वॾा अदाकार धरणनि में बबरले मोड़ कराची हैदराबाद जंहिंखे जिते वारो मिले थो उते धरणनि में पंहिंजो फ़र्ज़ु अंजाम ॾिए पियो ऐं इन जे करे ड्रामो फ़िलहालु पोइना थियो आहे। ऐं हीअ जीअं मसइलो सिंध जो हल थींदो इन जी शूटिंग ड्रामे जी इंशाअल्लाह स्टार्ट थी वेंदी ऐं पोइ पूरो मुकमिल हिन खे जेको आहे शूट कयो वेंदो। 2 स्पिल मुकमिल करे पोइ हिन खे पहिरीं एपिसोड बि इन जी हलाई वेंदी सिंध टीवी यूट्यूब चैनल ते ऐं ड्रामो तव्हांखे ज़रूरु वणंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे।